सखर में क़ाइम निजी मेडिकल इदारे जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे अलशिफा आई ट्रस्ट इंतज़ामिया पारां तालीमी इदारे में एंट्री बंद करण वारो मामलो। सिंध हाई कोर्ट सखर समूरनि स्टूडेंट्स के तालीम जारी रखण जो हुकुम इंतज़ामिया खे मुदाख़लत सां रोके छॾियो। 3 अक्टूबर ते धुरिन अदालत में पेश थियण जो हुकुम। नोटिस जारी। इन सिलसिले में सखर जी अलशिफा आई ट्रस्ट अंदर क़ाइम निजी तालीमी इदारे एजुकेरियर सिंध इंस्टीट्यूट सखर में 358 मेडिकल के मुख़्तलिफ़ शोबन में तालीम हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे तालीमी इदारे में दाख़िल थियण खां रोकण ऐं क्लासनि में दाख़िला बंद करण वारे अमल ख़िलाफ़ एडवोकेट इरफान अली सुमरो मार्फत दाख़िल करायल पिटीशन जी ॿुधणी थी। ॿुधणी दौरान अलशिफा आई ट्रस्ट के नुमाइंदनि समेत पिटीशनर स्टूडेंट्स वकीलन सां गॾु पेश थिया। अदालत वकील की इस्तदा बाद अलशिफा सखर इंतज़ामिया के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे तालीम जारी रखण में मुदाख़लत करण खां रोके छॾियो ऐं स्टूडेंट्स के तालीम जारी रखण जी हिदायत ॾींदे ईंदड़ ॿुधणी 3 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। अदालती अहाते ॿाहिरां पिटीशनर्स के वकील इरफान अली सुमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त अदालत अलशिफा आई ट्रस्ट इंतज़ामिया सखर के हर मुदाख़लत सां रोके छॾियो ऐं स्टूडेंट्स के तालीम जारी रखण जी हिदायत कई आहे। केस जी ॿुधणी 3 अक्टूबर ताईं मुलतवी कंदे समूरनि धुरिन के तलब कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।